दादा ये बोर्ड आहे हिन ते हिकिड़ो हिसाब कयो आहे ठीकु आहे छा कयो आहे हिसाब हिसाब त इलाही कया आहिनि पर हिकिड़ो था कयूं काएं दर्जे में आहे नालो छा थी मुदस्सिर कुझु सम्झ में ईंदो थी सभु या न हानू तोखे हिनखे ईंदो आहे न सम्झ में हा पक हा तूं बि हेॾां फिरी आ ॿुधो तूं बि ॿुध तूं 3 दर्जे में आहे हे 4 में आहे हे 5 में आहे हे पहिरें में हे पहिरें में हे पहिरें में उहो पहिरें जा छोकिरा विया रहिया आहिनि ठीकु आहे 5 4 जो ॿियो कोई बि न ईंदो आहे ईंदियूं आहिनि छोकिरियूं खे ॾिठियूं अथव कॾहिं पर उहो उन्हनि खे पास करे छॾींदा आहिनि एनीवे हाणे हेॾे अचो त हा मुदस्सिर हे छा लिखियल आहे आवाज़ तेज करनी थोरो सुरी वञ हा छा लिखियल आहे हा पाण ॿेर ॿेर हिजे कर हिजे ओ हे हिजे कर पा पियल पा हल फे पीथो ये यको ये वायो हे छा हे बि अथसि कुझु न हाणे इहो छा थी वियो पहिरियों सही फर्स्ट क्लास हे छा आहे हा हा हे मथां बि अथसि कुझु न हा छा ॿुधनि पढ़ंदो हुजे न जल्दी कर हा इहो त कॾहिं पढ़ियो ई न आहे ज़िंदगीअ में छा आहे इहो माण्हू वाह वाह फर्स्ट क्लास हे छा लिखियल आहे पंजो हिजे कर फर्स्ट क्लास हाणे हे छा थियल आहे हे घणा आहिनि छा आहिनि इहे माण्हू हे छा आहे पहिरियों घणा दफ़ा पहिरियों घणा दफ़ा लिखियल आहे हे पहिरियों आहे ईअं न इहो हे पहिरियों आहे ऐं 20 दफ़ा लिखियल आहे हे माण्हू लिखियल आहे ऐं हे वरी छा आहे पंजो हे पहिरियों हे पंजो हे माण्हू हाणे हिसाब कहिड़ो थियल आहे छा थियल आहे जोड़ा कटा छा आहे इहो जोड़ा वंडे वंड माना डिवीजन फर्स्ट क्लास स्पेलिंग ॿुधाए डिवीजन जी गुड इहा ज़बरदस्त स्पेलिंग यादि कई अथई पर हाणे हे लिखियल आहे पहिरियों हे लिखियल आहे पंजो ऐं हे लिखियल आहे माण्हू हाणे हिन जो मतिलबु छा थियो सम्झ में अचे थो असां छो कयो आहे हा छो कयो आहे बाबा वंड करण जो मतिलबु छा हूंदो आहे हा वंड करणु माना जोड़ करणु फर्स्ट क्लास मां तव्हांखे इहो ई ॿुधायो बाबा तूं ॿुधाए हिकिड़ो मिंट चुप कर मोहम्मद तूं ॿुधाए पुट मां तोखे इहो सम्झायो वंड माना जोड़ करणु माना कंहिं त पढ़ायो हूंदई नी या पंहिंजे लेखे थो ॿुधाई फर्स्ट क्लास ठीकु आहे दादा तूं हेॾे आहे तोखे सम्झायो मां तोखे सम्झायो नी हा तूं हे पहिरें में आहे छा नालो थी आफ्ताब कहिड़ा राति जो इंडड़ हो सूमरो आहे हल बाबा हाणे ॿुधाए तूं सम्झाए हे छा लिखियल आहे हा छा लिखियल आहे टाफियूं घणियूं आहिनि हे छा लिखियल आहे हे घणा लिया हे छा आहिनि घणा आहिनि ऐं हे छा आहे 5 छा आहिनि हा सही आहे असां छा कयोसीं हे असां वटि कुल टाफियूं हुयूं 20 टाफियूं माना खट मिठा कैंडीज़ छा घणा हुया तव्हांखे बि सम्झ में आयो नी तोखे आयो कुबरा तोखे आयो हेॾे आहे सुरिया सम्झ में न अचे ॿीहर पुछ हर पुछ पर सम्झ 3 दर्जे में आहे हीअ शइ तोखे न ईंदी ग़लति आहे
पंहिंजे पीउ खे वठी आ, घणा दफ़ा घुरायो थोमांसि, उहो अचे थो चए थो साईं मार ॾियोसि। अरे बाबा घर में ध्यानु ॾियो न, घर में पढ़ो न तूं। हा हाणे 20 छा आहिनि? सुरिया हेॾां सुरिया, तूं पाण सम्झो 20 छा आहिनि? टाफियूं, माना खट मिठड़ा। माण्हू घणा आहिनि खाइण वारा? 4। हाणे असां 4 माण्हुनि में 20 टाफियूं जॾहिं विराईंदासीं त हिक हिक खे घणी ॾियणियूं? घणी ॾियणियूं? 5-5। हाणे 5-5 उहो असां छा कयोसीं? चौथे जो खोड़ो लिखियोसीं। 4 माण्हू आहिनि, चौथे जो खोड़ो, 20 टाफियूं। 1 चमक 4, 2 चमक 8, 3 चमक 12, 4 चमक 16, 5 चमक 20। ॿुड़ीअ मां ॿुड़ी वई, ॿुड़ी बची, 2 मां 2 विया, ॿुड़ी बची, पाछी बची ॿुड़ी। ऐं हे जेको आहे जवाबु असांजो आयो 5। माना 4 माण्हुनि में 5-5 जॾहिं टाफियूं ॾींदासीं त 20 पूरी थींदियूं, बराबरि थींदियूं। 4 माण्हुनि खे बराबरि ॾींदासीं न असां। वंड हिनखे चइबो आहे डिवीजन। छा कंदा आहियूं? डिवाइड कंदा आहियूं असां, माना बराबरि हिसनि में तक़सीम कंदा आहियूं। वंड छा हूंदी आहे? ऐं हो थो चवे वंड माना जोड़ करणु। हे 4थे दर्जे जो आहे। सुभाणे न पढ़ंदो छा चवंदा? साईं तो छा पढ़ायो अथसि, तो ग़लति पढ़ायो अथसि, ईअं चवंदा न। तोखे अचे थो? आ हेॾे आ पुटु, हाणे हेॾे आ। हीअ छाजी निशानी आहे? हीअ छाजी आहे? हीअ छाजी आहे? हीअ छाजी आहे? हाणे हिन में छा कबो आहे? ऐं हिन में छा कबो आहे? ऐं हिन में वंड छा? वंड छो कबी आहे? मिसाल तौर हिकिड़ो मिसाल त मां तोखे ॾिनो नी, तूं ॿियो को मिसाल ॾे। हा 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 भाउ, 40 माण्हुनि में 2-2 टाफियूं जो विराईंदे त उहो कीअं थींदो? 2-2 ॿियो को मिसाल ॾे, थोरो नंढो ॾे, एॾो वॾो छो थो ॾे, ॾुखियो न ॾे, सवलो ॾे। हा 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 विराइबो, विराइबो, पर कीअं विराइबो? माण्हू घणा आहिनि? 10 माण्हू। 10 माण्हुनि खे 5 टाफियूं ॾियणियूं। पोइ कीअं बराबरि कीअं ॾींदासीं? हिकिड़े माण्हू खे घणी ईंदी? अधु। इहो हिसाबु कीअं कयो अथव? तकड़ कई छा? तकड़ के? वाह वाह, फर्स्ट क्लास। मज़ो अचेव थो पढ़ण में? हा पढ़े कुझु बि नथो, एॾो टाइम थियो आहे, बार बार उहे शयूं बुक भरिया पिया आहिनि तुंहिंजा। तुंहिंजे पीउ ॾे एॾा नोट लिखिया मूं। तुंहिंजो पीउ अचे थो चए थो साईं मारियोसि। जंहिंजो पीउ अचे थो चवनि सां मारियोसि। घर में बि मार खाइनि, हेॾे बि अची मार खाइण था अचो। छा कंदो आहे सॼो ॾींहुं? सच ॿुधाए, सच। कहिड़ी रांदि? तूं न ॿुधाए विच में, ॿुधाए ॿुधाए। कहिड़ी कहिड़ी रांदि कंदो आहे? सुबुह जो स्कूल देरि सां छो ईंदो आहे? राति जो केॾी महिल सुम्हंदो आहे? 9 बजे सुम्हंदो आहे। उथंदो केॾी महिल आहे? 8 बजे उथंदो आहे। पोइ त 8:30 बजे स्कूल जो टाइम आहे न। अधु कलाक में तयारु थी माण्हू पुछी सघे थो न। 9, 9:30 छो थो करे हेॾी देरि? न इहो टाइम आहे मदरसे वञण जो? तुंहिंजो पीउ तुंहिंजी माउ तोखे मना न कंदा आहिनि त बाबा हे मदरसे जो टाइम न आहे? स्कूल खां पोइ मदरसे जो टाइम आहे, या सुबुह जो निमाज़ खां पोइ टाइम आहे? स्कूल जे टाइम ते मदरसे वञिबो आहे छा? पोइ इहो कूड़ थो ॻाल्हाए, तूं मदरसे न वेंदो आहे? वेंदो आहे? इहो टाइम आहे मदरसे जो? तूं काएं बजे वेंदो आहे मदरसे? 6 बजे। मोटंदो केॾी महिल आहे? 8 बजे। 2 कलाक वेंदो आहे। 2 कलाकनि में छा पढ़ंदो आहे?
कलाक में सर याद करे था सर ने बुधाए करे साईं खे बुधाए करे मोकल ॾेई लाईंदा स्कूल हाणे न पोइ अधु कलाक विद्यार्थी ईंदो आहे हिते टाइम ते ईंदो आहे जी साईं कड़ी कड़ी देर जी ईंदी आहे हा सवेर ईंदे तूं बि देरि सां आई न तूं देरि सां छो आई सर देर थी छो थी वई देरि हीअ टाइम ते ईंदी आहे सुराण टाइम ते ईंदी आहे टाइम ते वेंदी आहे हर कमु कंदी आहे चयो मञींदी आहे पर पढ़ंदी न आहे पढ़े नथी घर में नथी पढ़े तूं बि ईअं कंदीअ तुंहिंजो नालो मूंखां विसरी वियो आहे सिद्धरा सिद्धरा तूं बि ईअं कंदीअ पढ़ंदो पक वाइदो 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 सभिनि जो यस सर ठीकु आहे हाणे मां हे सॼा ड्राए करे तव्हांखे निशानियूं सम्झायां थो निशानियूं यादि कयो ठीकु आहे